असांजे सिंध अंदरि अहिड़ा केतिरा ई आसार मिलनि था जिन खे ॾिसण बाद माण्हू दंगी रहिजी वञे थो। जीअं टंडो जान मोहम्मद जे कुझु ई मुफ़ासिले ते क़ाइमु आमरी जो मक़ाम, जंहिंजो ज़िक्र कलाम गरड़े में डॉक्टर शम्सुल उलमाए उमर बिन मोहम्मद दाऊद पोटे पिणु ॾिनो आहे। चवंदा आहिनि त आमरी जे मुक़ाम ते ॿ वण अहिड़ा बि मौजूदु हुआ जिन मां कोई चोर या कूड़ो माण्हू गुज़रंदो हो त खयनि जी ख़बर पइजी वेंदी हुई त उहो कूड़ो आहे या चोर आहे। पोइ मियां मखदूम अब्दुल रहीम गरोड़ी उन्हनि वणनि मां हिकु वण खे वढाए छॾियो, छाकाणि त उतां जा माण्हू उन्हनि वणनि खे पूॼण लॻा हुआ। उहो चवण बि उते मशहूरु आहे त जॾहिं मोहम्मद गज़नवी सुल्तान सोमार जो मंदरु फ़तेह करणु पियो वञे त वापसी में हिन जॻह ते तरसियो जिते संदसि केतिरा ई फ़ौजी बीमारी पवण बाद उते ई फ़ौत थी विया, जेके पिणु आमरी जे मक़ाम में दफ़न आहिनि। आमरी जो मक़ाम अॼु बि ख़ौफ़ जी अलामत बणियल आहे ऐं ख़ौफ़ ऐं राज़ जे करे मशहूरु पिणु आहे। उते उहा वॾड़नि जो चवण मुताबिक़ ॼाण मिली आहे त केतिरो ई सोन जा सिका पिणु मौजूदु आहिनि जेके केतिरनि ई माण्हुनि खे हथु पिणु आया आहिनि। उते केतिरनि ई मिक़दार में सोन मौजूदु आहे, पर कॾहिं बि कंहिंखे हिमत न थी आहे जो जांच करे सोन हासिलु करे सघे। ॿुधाए पियो वञे त केतिरा ई माण्हू सोन ॻोल्हण विया, किन जा लाश मिलिया, के मिलिया ई न, के त डिॼी भॼी आया। उहो बि चवणु मशहूरु आहे त आमरी जे मक़ाम में ॿियनि क़ब्रिस्तान जी भेट में क़बरूं 2 फुट डिघियूं आहिनि। आमरी मक़ाम हिन वक़्तु हर कंहिंजे ध्यान जो मर्कज़ बणियल आहे। आमरी मक़ाम मकली क़ब्रिस्तान खां 300 साल पुराणो क़ब्रिस्तान आहे। आमरी मक़ाम में हिकु क़दीमी मक़बरो पिणु मौजूदु आहे जंहिंजी हिन वक़्त ताईं ख़बर नाहे पइजी सघी। आमरी मक़ाम में हिन वक़्त भी गहरी संजीदगी तहक़ीक़ जी ज़रूरत है, जंहिंमें सिंध हुकूमत खे संजीदा थियणो पवंदो। गुलाब ख़ास के लिए GB न्यूज़ टंडो जान मोहम्मद।